सुबुह मां ख़बर ॾींदा हलूं त अॼु उस्तादनि अलफतह अली मल्हा, नसरुल्लाह ॼामणो, असलम जोगी, जुल्फकार अली सोलंकी, सिंधी अदबी संगत जे अॻूणे ज़िला राब्ता सेक्रेटरी, लालन चन्ना, अल्ताफ मुगल, नाइब मेमून ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उस्तादनि चयो त असां 2018 में IPH जे टेस्ट में JEST ऐं ECTS जी टेस्ट पास करे मेरिट ते भर्ती थियासीं। 3 साल गुज़रण बावजूद असांखे रेगुलर नथो कयो वञे, जॾहिं त 2021 में भर्ती थींदड़ नवनि उस्तादनि खे रेगुलर भर्ती कयो पियो वञे, जंहिंसां असांजी सीनियरिटी ख़तरे में आहे। असां सां गॾोगॾु असांखे सैलानी इंक्रीमेंट ऐं पी प्रोटेक्शन खां महरूम रखियो वियो आहे। उस्तादनि सिंध हुकूमत ऐं वास्तेदार आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त 2018 वारनि IPA पास JESTS ऐं ECTS खे मुक़ररी वारी तारीख़ खां रेगुलर कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज करण ते मजबूर थींदासूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।